जी बिल्कुल, सिंध सरकार पारां जेको ऑनलाइन कारोबार जो इंस्ट्रक्शन ॾिनी वियूं आहिनि, हिदायतूं कयूं आहिनि, उन खां तहत जेके 5 बजे खां पोइ को बि दुकान न खुलियलु मिलंदो। जॾहिं त बाक़ी समूरा दुकानदार पंहिंजो शयूं जेके ऑनलाइन उहे खपाए सघनि था, पर जेको पकोड़नि वारो आहे ऐं समोसनि वारो आहे या कचौरी जेको खपाईंदड़ माण्हू आहे, उनजो उहो कीअं पंहिंजो सामान खपाईंदो, उन वटि ऑनलाइन इहे सभु शयूं घरनि ताईं माण्हुनि खे फ़राहम करण जे लाइ कहिड़ा इंतज़ामात आहिनि। असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु अख़्तर कॉलोनी में ही, जंहिं रेड़े ते हिन वक़्तु इहे कचौरी ठही रहियूं आहिनि ऐं कचौरी जेके आहिनि उहे ही कीअं खपाईंदो, इन वटि कहिड़ो ऑनलाइन जेके शयूं आहिनि उहे विकिरो करण जे हवाले सां कहिड़ा इंतज़ामात आहिनि, इन हवाले सां असीं दुकानदार जेको ही रेड़ो लॻाईंदड़ आहे पोरियत उन सां ॻाल्हाईंदासीं त हू इन ते केतिरो लही सघे थो, जेके गवर्नमेंट जूं इंस्ट्रक्शन ऐं गवर्नमेंट जेके हिदायतूं जारी कयूं आहिनि उन ते हू कीअं कमु करे सघे थो, ऑनलाइन कारोबार जे हवाले सां उन वटि कहिड़ा इंतज़ामात आहिनि ऐं हू कीअं पंहिंजो जेको बिज़नेस करे सघे थो। छाकाणि जो हिन वक़्तु जेका टेक्नोलॉजी दौर आहे, यकीन ऑनलाइन जेको कारोबार करण जो हर माण्हू वटि सहूलियतूं मौजूदु आहिनि, पर जेको रेड़े मज़दूर जेको रेड़ो लॻाए 2 खां 400 रुपया 500 रुपया ॾियारी कमाए सघे थो, उहो माण्हू इहे सभु शयूं कीअं मैनेज कंदो। असां हिन कचौरी ठाहींदड़ इन पोरियत सां ॻाल्हाईंदासीं जेको हिन वक़्तु मौजूदु आहे पंहिंजे रेड़े ते उहे खपाए रहियो आहे, कचौरी ठाहे ऐं विकिरो करे रहियो आहे। असां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऑनलाइन हम लोग तो अनपढ़ आदमी, हम तो लिखना पढ़ना नहीं आता, तो हम लोग कैसे बेचेंगे? गरीब लोग हैं, कैसे बेचेंगे अनपढ़? तो हम तो कोई मजदूर भी नहीं रख सकते, पढ़ा लिखा आदमी रखेंगे तो फिर ही करेंगे ना किसी को। तो हमें तो मोबाइल चलाना भी नहीं आता। मसला है तो इस चीज़ का, तो हमें तो मोबाइल चलाना ही नहीं आता ना। अगर मोबाइल चलाना होगा तो हम करेंगे ना ऑनलाइन। आगे ज़िंदगी मुश्किल ही आएगी ना, दिन ब दिन रोज़ अभी लगाया है, 5 बजे बंद कर देंगे, क्या होगा? कुछ भी नहीं होगा। कुछ भी नहीं कमाया अभी तो, 20-30 रुपये कमाए। पोरियत जो चवणु आहे त हुन वटि त मोबाइल जी सहूलियत बि न आहे, हू हुन वटि त मोबाइल ई न आहे जो हू कंहिंजी कॉल रिसीव करे ऐं पोइ हुन वटि उहो पहुचाए सघे। छाकाणि जो हीउ जेको रेड़ो हलाईंदड़ माण्हू आहे उहो 4 खां 500 रुपया ॾियारी कमाईंदड़ आहे, त हू मोबाइल खे मेंटेन करणु ऐं पोइ वरी माण्हुनि खे होम डिलीवरी ताईं इहे सभु शयूं प्रोवाइड करणु, हुनखे इन क़िस्म जा जेके हुकूमती फ़ैसिला आहिनि उहे इन्हनि पोरियतनि जे लाइ यकीनन हिकु कड़ो इम्तिहान आहिनि। उन कड़े इम्तिहान मां गुज़रंदड़ इहे पोरियत न रुॻो इन्हनि हुकूमती फ़ैसिलनि जे करे फ़ाक़ा कशी खे मोहर ईंदा, पर हीउ जेको रमज़ान जो महीनो आहे उन खां पोइ जेका ईंदड़ ईद आहे उहा बि यकीनन हुन जे लाइ सख़्तु मुश्किलातूं पैदा करे रही आहे। जी।